नाज़िन सिंध यूनिवर्सिटी में एंटी करप्शन कोर्ट में करप्शन केस जी ॿुधणी थी आहे। अॻूणो वीसी फ़तेह मोहम्मद पुरफ़त ऐं ॿिया पेश थिया आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर मुदस्सर अब्बास। जी मुदस्सर, छा अपडेट्स आहिनि? जी हाँ, बिल्कुल सायरा, सिंध यूनिवर्सिटी करप्शन केस की बुधनी करप्शन के खात्मे वाली खास अदालत हैदराबाद में थी गुज़री है। बुधनी एंटी करप्शन की स्पेशल जज अब्दुल गफूर कलोड़ की खास अदालत में थी है। बुधनी दौरान सिंध यूनिवर्सिटी जो अॻूणो वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मोहम्मद पुरफ़त, अॻूणा रजिस्ट्रार अमीर अली अबड़ो, सलीम चांडियो, मेहान यूनिवर्सिटी जो ट्रांसपोर्ट इंचार्ज काज़ी रियाज़ुद्दीन, साइंसदान समेत कंट्रोलर ऐं अॻूणा डीन्स केस में मुलविस 40 खां मथे जेके उस्ताद ऐं ऑफिसर ऐं ठेकेदार अदालत में पेश थिया आहिनि। ॿुधणी दौरान जामशोर जी जांच ऑफिसर खां अदालत सख़्तु पुछाणो कयो आहे त यूनिवर्सिटी केस में तव्हां छा पेशरफ़्त कई आहे, केस में वक़्तु गुज़री वियो आहे, चालान छो न पेश कयो आहे, हिन वक़्त ताईं मजमूई तौर ते तव्हां छा भराई कई आहे। जंहिं बाद जांच ऑफिसर अदालत खे इस्तदा कई त तारीख़ जी मोहलत ॾियो। केस में मुख़्तलिफ़ खाता आहिनि, जांच करे रहिया आहियूं। जंहिं बाद अदालत केस जी ॿुधणी 1 जुलाई ताईं मुलतवी करे छॾी आहे। जी मुदस्सर, जी महिरबानी।